प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे नामियारो क़ौम परस्त ऐं इंसान दोस्त शख़्स जनाब कादिर बख़्श जतोई अलमारूफ़ कादिर जतोई। गुज़िरियल नशिस्त में असां साईं सां ॻाल्हायो हो जेको शीरी सूमरो गैरत केस वारो वाक़ियो हो उनजो सॼो तफ़सील साईं ॿुधायो हो। उन खां पोइ साईं जन हज़रत गोड़ल शाह साहिब जे घरां गिरफ़्तार थिया ऐं गिरफ़्तार थियण खां पोइ हू विया जेल खां पोइ वरी आहिस्ते आहिस्ते हिकिड़ी ॻाल्हि थी 1981 में पाकिस्तान जो जेको जहाज़ हो PIA जो पेशावर वेंदे उहो काबुल ताईं पहुतो ऐं हाई जेकर्स हुनखे अगवा कयो ऐं हाई जेकर्स सां ॻाल्हियुनि जे नतीजे में हुननि पाकिस्तान जे अंदरि कुझु क़ैदियुनि जा नाला ॾिना जेके 206 पोइ 104 ऐं पोइ आख़िर में 54 क़ैदी। उन्हनि 54 क़ैदियुनि में जनाब कादिर जतोई बि हो। असां उन खां हाई जेकिंग जे इन हाई जेकर सां गॾु जेको सफ़र आहे ऐं जेल खां जहाज़ ताईं जेका हुनजी रूदाद आहे उहा उन खां पुछूं था। साईं सलाम अलैकुम। बसि मूं इंट्रो ॾेई छॾियो आहे। हाणे इहो ॿुधायो त तव्हांखे वठी आया हैदराबाद मां कराची सेंट्रल जेल, पोइ तव्हांखे ॿुधायूं त तव्हांजो नालो आहे उन लिस्ट में जेके वेंदा ॿाहिरि। हा, हाणे असल में थोरो मां थोरो अॻिते पहुते थो वञा। ठीकु आहे। त थोरो पस मंज़र जेको आहे न, मसइलो इहो त पंहिंजो इहो ज़मानो हुयो MRD ठहण जी मूव शुरू थी वई हिन ज़माने में ऐं तमामु घणा क़ैदी हुया। ऐं मां जीअं तव्हां ॿुधायो त असांखे जेको आहे सो थ्रू आउट पंहिंजो ज़हूर इलाही जो असां ते वरी ख़ासि जेको आहे सो न महिरबानी हुई। सो ॾंडा ॿेड़ी में त रखंदो हुयो असांखे ऐं असांखे नूर इलाही ज़हूर इलाही न नूर इलाही शेख साहिब ऐं नालो सां सही वठंदा कयो बसि असांजे लाइ त नूर ऐं ज़हूर इहे सभु हिकु ई खाते में आहिनि न। सो बहरहाल नूर इलाही साहिबु जेको आहे असां हिकिड़ो त इहो पंहिंजो ॾंडा ॿेड़ी मुसलसल में रखंदो हुयो। ॿियो आइसोलेशन में रखंदो हो असांखे कंहिंसां जेको आहे सो चवंदो त मिंगल तव्हां ख़तरनाक क़ैदी आहियो, सो तव्हांखे ॾाढी महिनत सां जेको आहे फ़ौजियुनि गिरफ़्तार कयो आहे, सो तव्हांखे थोरो बि मौक़ो मिलियो तव्हां भॼी वेंदो। तंहिंजे करे त ॾंडा ॿेड़ी में हुजणु ऐं आइसोलेशन ऐं तव्हां ते कड़ी नज़र जेल जे अंदरि हुजणु जेका आहे न तमामु ज़रूरी आहे। सो इन तहत असांखे उन वक़्तु मूंखे जेको यादि थो अचे त रखियो हुओ डबल वार्ड में। हाणे हैदराबाद जेल में उन वक़्तु डबल वार्ड इहो हुयो त 15 खोलियूं हेठि हुयूं ऐं 15 खोलियूं वरी उन जे मथां हुयूं। पर इन्हनि 30 खोलियुनि में असां 2 क़ैदी हुयासीं, मां ऐं अली हैदर शाह। ऐं एॾा हू पंहिंजो आइसोलेशन ते एॾो सेंसिटिव हुया पंहिंजो सुप्रीडेंट साहब जो असांखे भर वारे खोलियुनि में बि न रखंदो हो। मुंहिंजी पहिरीं नंबर खोली त विच में वरी न, ऐं विच में को बि कोन हो। 3 में जेको आहे अली हैदर शाह हुयो। पर उतां मतिलबु त ज़रूरत पवंदी जेको आहे सो बोकड़ करे ॻाल्हाईंदा हुआसीं पाण में। ऐं हुननि जो बि शायदि इहो हुयो त असां जेकॾहिं को ॻाल्हायूं त हू ॿुधी सघनि। छाकाणि त हिकिड़ो घणो वक़्तु रहियो तन्हाई में? साईं सॼो वक़्तु तन्हाई में रहियासीं, साल ॾेढ सॼो वक़्तु। हाणे हीअ आहे पंहिंजो 1980 खां मतिलबु असां आयासीं। असांखे जेको आहे सो सदा ही 81 जो दौरु आहे। त इन में जेको आहे हिकिड़ी मूवमेंट शुरू थी वई MRD ठाहिण जे लाइ ऐं पंहिंजो घुटनि जेका आहे सा वधी वई, सप्रेशन मिलिट्री सप्रेशन बि मुल्क में वधी वियो। सो उन जे करे मुख़्तलिफ़ पार्टियुनि जेको आहे पीपुल्स पार्टी शायदि पहिरियों दफ़ो पंहिंजो ॿियनि पार्टियुनि खे अप्रोच करण में कामयाबु थी वई त हीअ जेका आहे सो जेका जमहूरियत जी जदोजहद आहे इहा गॾियल जदोजहद आहे ऐं सभिनी खे करणी पवंदी। सो मार्शल आहे कंहिंजी बि दोस्त कान्हे। सो इन ॻाल्हि ते जेको आहे मुतफ़िक़ थी विया। सो हाणे डॉक्यूमेंट्स जो तबादलो पियो थिए। पर ज़ाहिर आहे त हाणे जेको आहे सो एॾियूं एजेंसियूं वेठियूं आहिनि, एॾी ह्यूज जेका आहे मार्शल आहे, वरी मथां जेको आहे सो पंहिंजो ई अफ़गान मसइलो शुरू थी वियो त उन ते वरी इंटरनेशनल सपोर्ट बि हुई। ज़ियाउल खे ॾाढी हिकिड़ी स्ट्रांग रिजीम हुई न पंहिंजो मार्शल जी ज़ियाउल जे वक़्तु। त उन में जेको आहे सो हिननि खे बि खुड़क पइजी वई। उन जे करे तक़रीबन सॼी सिंध जी क़यादत गिरफ़्तार हुई।
उहे हुया वरी पॉलिटिकल वार्ड में, बल्कि उनखे वली खान वार्ड चवंदा हुआ। ऐं जेको जिते बलोच साज़िश केस जा कैदी रखिया बलोच ऐं पंहिंजो पठान न जेके नेप जा हुया उन्हनि खे रखियो हुयूं हैदराबाद में ट्रायल, हैदराबाद ट्रायल जा जेके आहिनि त उहो वरी नई जेका असां ठारायूं पंहिंजो बैरक, उन में थोरियूं सहूलियतूं काफ़ी हुयूं। किन में त अटैच बाथरूम बि हुयो अंदरि खोलियुनि में, ऐं ॿाहिरां वरी हू पंहिंजो दरवाज़ा जेके ॼारियुनि वारा लॻल आहिनि त मच्छर वच्छर न अचनि, मतिलबु त हिकिड़ो बी क्लास ए क्लास जे माण्हुनि जे लाइ। उते सभु असांजा दोस्त जेको आहे सो गॾु हुया, पर असां हेॾे हुयासीं। हाणे जीअं वधंदी वई, ऐं जेको आहे जेल बि त थोरा हुया, ऐं हैदराबाद जेल जी पंहिंजी हिकिड़ी कैपेसिटी आहे। सो उन में जेको आहे 2 कैदी असां ॾे मोकिलियऊं हिननि। हिकिड़ो दाऊद ख़ान पठान हुयो, ऐं उहो उन वक़्तु NDP जो प्रेसिडेंट हुयो सिंध जो, ऐं ॿियो हुयो हिकिड़ो पीपल्स पार्टी जो झूनो इलाही बख़्श क़ाइम ख़ानी, हैदराबाद जो सदर हो, लतीफ़ाबाद हैदराबाद जो सदर, हैदराबाद जो सदर हुयो, झूनो हुयो, हा, बुज़ुर्ग हुयो, पर ही वॉज वेरी गुड मैन, वेरी गुड एंड डिसेंट पर्सन जेको आहे न। सो ही अची विया। हाणे दाऊद खान ॾाढो भोॻाई, ऐं पंहिंजो जेको आहे सो न चर्चा ई ॾाढो ॼण छुगुल थी वियो पोइ जेको आहे न दाऊद खान जे अचण सां, तनाई ख़तमु थी, तनाई ख़तमु थी। ऐं दाऊद खान जे अचण सां 1-2 कम थिया। हिकिड़ो इहो त असां जेको अॻ में सिर्फ़ु 2 हूंदा हुआसीं पाण में ॻाल्हाईंदा, हाणे 4 थी पियासीं। सो वरी ताश बि घुराई जेको आहे सो दाऊद खान पोइ पाण जेको आहे सो ॾींहं जो वरी ताश वेठा खेॾंदा हुआसीं जेको आहे सो ॿई रंग पता। अवल ईंदी तव्हांखे छा ताश ईंदी? ताश ताश नई ॻाल्हि न ताश त जेको आहे सो पंहिंजो रंगपती त ॿारड़ियुनि में कंदा ई इहे ॿार सिखंदा ई आहिनि ताश जेको आहे पंहिंजो। सो ख़ैर उहा ईंदी, असां खेॾंदा हुआसीं। सो मां ऐं हमेशह जेको आहे सो क़ाइम ख़ानी साहब वेंदा हुआसीं, हैदर शाह ऐं पंहिंजो, सो असां ऐं मारे वेंदा हुआसीं असां ॿिन्ही खे, मारे वेंदा हुआसीं। ऐं दाऊद खान जेको आहे सो न पंहिंजो जॾहिं बि हार खाईंदो चए गुहांदी थी वई सो ख़ैर बहरहाल। अच्छा, ॿियो इंट्रस्टिंग जेका मां ॻाल्हि ॿुधाइणु पियो चाहियां उहा इहा ई त दाऊद खे हिननि रेडियो अलो कयो। रेडियो अलो त कोन, पर मतिलबु त उहो सिपाहियुनि हिननि खे चोरी ॾिनो हुयो अलो करे, मतिलबु त उहो रेडियो हुन वटि नेशनल, मूंखे यादि आहे नेशनल रेडियो ट्रांजिस्टर, पर तमामु हिकिड़ो पावरफुल जेको आहे सो हुयो। उन ते असां BBC ॿुधंदा हुआसीं। सो अक्सर वरी हैदर शाह खणी वेंदो हुओ पाण वटि न। सो उन ॾींहुं बि ईअं ई थियो त मां 1 नंबर खोली में आहियां, हैदर शाह 3 नंबर में आहे, ऐं हुननि खे वरी 4-5 या कीअं अहिड़े नमूने सां न पंहिंजो दाऊद खान खे बि ऐं चाचे इलाही बख़्श खे बि एॾे जेको आहे न रखियऊं। सो राति जो हिकिड़े ॾींहुं बंदि थियासीं, जीअं मार्च ई हुयो त उन में पंहिंजो हैदर शाह चयो त प्यारा जहाज़ अॻुवा थी वियो आहे जेको आहे न। को हिन BBC ते ख़बर ॿुधी, रेडियो नंढिड़ो हुयो न हुन वटि दाऊद खान जो। सो चई त रेडियो पंहिंजो जहाज़ अॻुवा थी वियो आहे, ऐं अॻुवा जेको आहे वञे पियो पिशावर जहाज़, ऐं उनखे हाईजेकर्स पिशावर खां लाहिण जे बजाए जेको आहे काबुल खणी विया आहिनि, ऐं हुननि जी डिमांड ॾिनी अथऊं पंहिंजो जेको आहे क़ैदियुनि जी। सो हाणे उन ते निगोसिएशन जेका आहे न पई थिए, ऐं जहाज़ काबुल में आहे, हींअर काबुल एयरपोर्ट ते आहे। सो ख़ैर इहो थियो। उन खां पोइ इहा निगोसिएशन शुरू थी वई। हाणे असांखे ख़बर ई त जहाज़ अॻुवा थी वियो आहे। सो 2 ॾींहंनि खां पोइ शाम जो वक़्तु हुयो त जेको आहे सो पंहिंजो हिकिड़ो जेलर हूंदो हुयो पंहिंजो मरी साहब, उहो आयो, चई तव्हांखे जेको आहे न पंहिंजो माड़ी ते, माड़ी माना त ऑफिस, सो ओॾांहुं हलिणो पवंदो। सो असांखे वठी विया ओॾांहुं। ख़ैर उते पंहिंजो नूरलाई वेठो हुयो, ऐं उन सां गॾु के फोटोग्राफर बि हुया, ऐं पंहिंजो को हिकु अधु फौजी बि हुयो शायदि न। सो पहिरियों असांजा फ़ोटो कढियऊं जेको आहे सो न पंहिंजो को प्रोफेशनल फ़ोटोग्राफर आहे, मुख़्तलिफ़ ज़ावियनि सां आहे हो। सो अलाए छो ख़बर, बहरहाल असांखे हुई त सही या त मतिलबु त हीउ वॾो कारनामो थियो आहे, ऐं हुननि जेको आहे सो पंहिंजो नालो बालो ॾिनो आहे, पंहिंजो क़ैदियुनि जा एतिरा नाला ॾिना अथऊं जंहिं ते निगोसिएशन थिए थी, इहा असांखे ख़बर हुई। पाण कंहिंजा नाला इहा ख़बर न हुई, या असांजा बि नाला आहिनि या न, पर हिननि घुरायो जॾहिं असांजा जेके आहिनि न, असांजूं फिंगर प्रिंट्स बि वरितऊं ऐं असांजा फ़ोटो बि वरितऊं। उन खां पोइ जेको आहे सो अचे वेठासीं। सुप्रीडेंट पहिरियों दफ़ो नूरुल्लाही एतिरी ज़िंदगी में पहिरियों दफ़ो असां सां को जेको आहे न खिली ऐं पंहिंजो हिकिड़ो मौज़िब तरीक़े सां
जीअं ॻाल्हाइबो माना आहे कहर इलाही महर इलाही थी वियो। महर इलाही बि न मतिलबु त हिकिड़ो इंसान जी हैसियत सां इंसाननि सां ॼणु ॻाल्हाए पियो। सो चई जतोई साहब शाह साहब अब ये है बात कि आप अफ़गानिस्तान जाना चाहते हैं। तो उन्होंने कहा कि आप क्या बात कर रहे हैं, हमें जो है वो उम्र कैद की सज़ा है और अफ़गानिस्तान जो है वो जाएंगे किस तरह। उन्होंने कहा नहीं नहीं, अगर आपको मौका मिल जाए, मां उर्दू में ॻाल्हायां तो ठीक है ना, को मतलब मसलो ना है ना। तो कि अगर आपको मौका मिल जाए तो आप जो है वो जाएंगे उधर। तो उन्होंने कहा कि हम जो है वो उम्र कैद की सज़ा है, अगर हमें कोई मौका मिल गया तो हम तो सीधा घर जाएंगे, हम अफ़गानिस्तान क्या करेंगे जाकर जो है ना। तो ख़ैर बहरहाल उते असांखे ॻाल्हि खुटकी त शायदि असांजा नाला बि आहिनि हिन में, पर पुछनि था त जेको आहे सो तव्हां वेंदव, ऐं ॿुधाइणु जेको आहे सो त असां चऊं त असां वेंदासूं या कीअं, त इहो त माना हुनजो मतिलबु ख़बर न आहे छा निकिरे। साईं निगोसिएशन हलनि पियूं न, त निगोसिएशन्स जेकॾहिं मिसर नाकाम थियूं थी वञनि त पोइ त असां खां पुछी सघनि था न त तव्हांजा रिलेशन्स जेके आहिनि से हाई जेकर सां कहिड़ा हुया। तो बहरहाल असां न कई, ऐं तक़रीबन जिन खां बि पुछूं त सभिनी जेका असां न कई, ऐं कोई बि राज़ पोइ कोन ॾेखारियो त उहो जेको आहे सो न को वेंदा। सो उन खां पोइ असांखे ख़ैर बंदि कयूं, असां पोइ हली, ऐं काफ़ी ॾींहंनि ताईं इहा जेका आहे पंहिंजो चकर हलियो, निगोसिएशन हलनि पियूं। सो पोइ हिकिड़े ॾींहुं असांखे अचे उतां कढियऊं, जेको आहे जेल मां शाम जो अचे कढियऊं, ऐं चयूं त तव्हांजो जेको आहे सो पंहिंजो जेल तब्दील थियो आहे ऐं तव्हांखे ॿिए जेल था मोकिलियूं। तो ख़ैर ठीकु आहे। उन वक़्तु हू पुलिस जूं हूंदियूं हुयूं डिघियूं हिकिड़ियूं कारियूं गाॾियूं, जेको आहे सो उनखे वरी साइड में ॾियारियूं लॻियलु हूंदियूं, कैदी अंदरि हूंदा, पर ॾियारियुनि में ॿाहिरि ॾिसी सघिबो हो त कीअं। कराची में हुनखे कुता गाॾी चवंदा आहिनि। हा, कुता गाॾी हुई उहा जेका आहे पंहिंजो कैदियुनि खे कैदियुनि खे कोर्ट में वठी वञण जे ॾींदा लाइ। आहिनि या हा, जेल तब्दील थींदा आहिनि त उन में मां कोर्ट रिपोर्टिंग कई आहे न, उते इहा चवंदा हुआ। हा हा, बल्कि हिननि कुझु जेलनि जूं बनियूं अथव ॿाहिरि, अच्छा, उन बनियुनि ते कैदियुनि खां कमु कराइणु वठी वेंदा आहिनि, उन्हनि खे इन्हनि गाॾियुनि में चाढ़े वेंदा आहिनि उन्हनि खे। सो ख़ैर उन गाॾीअ में हुयासीं असां, त गाॾी हाणे उन वक़्तु ई पठान कॉलोनी जे वेझो जेल हुयो। हितां ॿाहिरि जीअं निकितासीं पठान कॉलोनी खां मुड़ंदे इहो पंहिंजो राजपूताना वारो रस्तो हेॾे पुल ॾे वरितऊं, जाम छोरे पुल, हीअ ॿी पुल त हुई कान। सो असां चयो त हेॾे केॾांहुं था वठी वञनि न असांखे। ख़ैर पोइ जॾहिं वरी सुपर हाईवे ते चढ़ियासीं त अॻियां मारवी हॉस्टल ॾिठीसीं, ऐं पंहिंजो हिन कराची वारे सुपर हाईवे वारे रोड कराची ते, त चऊं हाणे कराची हलूं था। इतफ़ाक़ इहो हुयो, इतफ़ाक़ हुयो या मुंहिंजे ख़्याल में त प्लानिंग ई हुई उन्हनि जी, त असां जॾहिं खां वठी गिरफ़्तार थियासीं न, त असांखे कोर्ट रोज़ानो वठी वञणु या जेलनि जी तब्दीली सखर जेको मोकिलियूं सखर खां, उन में हिकिड़ो हूंदो कुदूस शेख जेको आहे, अब्दुल कुदूस इंस्पेक्टर हूंदो पुलिस जो, उन जी ड्यूटी हूंदी हमेशह जेको आहे सो उहो वठी ईंदो। सो उन सां काफ़ी मतिलबु त उहो अलॻि सलेक बि थी। मुंहिंजे ख़्याल में को ॾोहिटो हुयो शायदि पंहिंजो हिन जो अब्दुल मजीद सिंधी जो शायदि ॾोहिटो पोटो हुयो, पर हुयो जेल जो जेको आहे न सो पंहिंजो इंस्पेक्टर पुलिस जो हुयो। सो उहो वठी ईंदो। हाणे अॼु बि इहो ई आहे असां सां स्कार ते, त अॻियां वञी पंहिंजो ई थाणे बुला खान खां सुपर हाईवे जे हिन तरफ़ के बिल्डिंग्स हुयूं, उते वञी गाॾी हिन रोकी, जेको आहे न हीअं कुदूस लही वियो होॾां पंहिंजो। सो ॻाल्हि ॿोल करे टेलीफोन ते असां ॾिसूंसि पिया उतां गाॾीअ मां, त हीअ ॻाल्हाए पियो कंहिंसां या कीअं जेको आहे, पर असांखे ॿुधायूं कोन त केॾांहुं था वञूं न, इहो त बसि जेल तब्दील आहे न पोइ। सो हाणे असांखे ख़बर हुई त हीअ पंहिंजो हाईजेकिंग बि थी आहे, ॻाल्हियूं हलनि पियूं, ऐं जेको आहे पंहिंजो असांखे वठी आया आहिनि, ऐं रेडियो त हाणे हुयो बि कोन त ख़बर ॿुधिजे या कीअं। सो पोइ मूंखे ॾाढो यानी हिकिड़ो इरिटेट थियुसि मूं, त हीअ ॿुधाए छो नथो। पोइ मूं मतिलबु ॾाढो सख़्तीअ सां मूं हिन कुदूस मूं चयो जेको आहे इंसान थी जेको आहे सो कम अज़ कम ॿुधाए त सही न केॾांहुं था वठी वञे, असांजो राइट आहे जेको आहे सो असांखे ख़बर हुजणु खपे। सो हुन बि पर हुजाइतो त हुयो। पोइ हुन में चयो त साहिबु तव्हांजी जेका असां पंहिंजो कराची जेल था वठी वञूं, हाईजेकिंग थी आहे, हुन में हुननि डिमांड कई आहे, तव्हांजो नालो आहे, ऐं हुननि जी हाईजेकिंग कामयाबु थी वई आहे, तव्हांखे सुभाणे कराची जेल मां ॿाहिरि मोकिलींदा, सीरिया मोकिलींदा। त रोड सॼो न, पर हिते जेको आहे असांखे ऑडर हुयो
त यूनिवर्सिटी खां टपी ऐं इहो जेको आहे सो सेफली वञो अॻिते त असांखे फ़ोन करे जेको आहे मिलिट्री हेडक्वार्टर्स ते ॿुधाइजो हैदराबाद वारे ते त असां सेफली हितां विया आहियूं। यानी यूनिवर्सिटीअ खां एॾो भउ हुयो उन्हनि खे न। ख़ैर बहरहाल असांखे त खिल आई। ख़ैर सो पोइ वियासीं उते राति जो असां वञी को 10-11 बजे दारा पहुतासीं। जेल बंदि थी चुको हुयो। असांखे वञी रखियऊं क्वारंटाइन जेका हूंदी आहे न जेल जी, उन में रखियऊं ऐं आम क़ैदी हुया, को पॉलिटिकल इहो कोन हुयो। सो सुबुह जो उथियासीं त विच ते जेको आहे नलको शलको लॻल हुयो, बैरिक्स हुयूं हेॾां चौधारी जेको आहे पधर ते नलको हुयो या ॿ नलका हुया उन ते टोटी वारा इहे। तो उन ते कैदी हथ मुंहुं धोइनि पिया जेको आहे सुबुह जो उथिया या कीअं। तो असां बि उथियासीं। सो उते कैदियुनि सां हिकिड़ो थियो जेको आहे सो पंहिंजो। उन खां हिकिड़े खां मूं पुछियो त मुंहिंजो जेको आहे जाम वारा उन वक़्तु उते हुया, जाम साकी वारा जेको आहे न, असांखे इहा ख़बर हुई त जाम साकी उते आहे। सो मूं हिकिड़े खां पुछियो त पॉलिटिकल वार्ड तव्हां वेंदा आहियो या कीअं? चई हा साईं, कमु करणु वेंदा आहियूं। हुया वीचारा उर्दू स्पीकिंग, पर ॿुधायूं त हा साईं वेंदा आहियूं, असां रोज़ानो उते कमु कंदा आहियूं। पोइ छा छो त केरु केरु उते जाम साकी खे सुञाणो? हा साईं जाम साहिबु जेको आहे सो पंहिंजो भलो माण्हू आहे, तमामु हुनखे सुञाणो असांखे। सो पोइ मूं चयोमांसि जाम आहे, ॿुधाए त जेको आहे सो न अली अदर शाही कादर जतो ई आया आहिनि हिते ऐं पंहिंजो हिन में आहिनि हिन वार्ड में। सो काज़ी को हूंदो हुयो उते जेल, पंहिंजो सुप्रीडेंट जेल जो काज़ी साहिबु को हुयो। सो जाम खे को ॿुधायूं, जाम साईं भॼंदो आयो उतां जेको आहे सो अचे प्यारा जेको आहे अचे भाकुर पाते वठी वियो असांखे हुन में पंहिंजो पॉलिटिकल वार्ड में। सो उते कुझु ॿियनि जेलनि खां बि आया काफ़ी जॻहियुनि से कैदी, पर लोकल ही रब्बानी साहब वारा बि हुया उते जेको आहे न, राशिद रब्बानी, मरहूम राशिद रब्बानी, कुझु ॿिया हुया, मसरूर अहसन ऐं मसरूर अहसन बि हुयो। मसरूर अहसन बि शायदि, मसरूर अहसन खे उन में कराची जेल में न हुयो शायदि, या हुयो, पर वठी आयासीं उहो हुयो उते हुयो। ऐं ॿिया छोकिरा बि हुया यंग हिकिड़ा जेके आहिनि से न 3-4। सो उन्हनि जो बि नालो हुयो अकरम काइम खानी हुयो पंहिंजो दोस्त। ऐं इहे काफ़ी मतिलबु उते गॾु थियासीं। सो पोइ चऊं त राति जो सुबुह ऐं सुबुह जो जेको आहे तव्हांखे वठी ऐं जहाज़ में चाढ़े मोकिलींदा उते। सो राति जो उते असां सुम्हियासीं पंहिंजो पॉलिटिकल वार्ड में, दोस्तनि सां कचहरी बि कईसीं, जाम हुयो पंहिंजो जेको आहे सो, ऐं राशिद वारा हुया, ॿिया दोस्त हुया, ॾाढी सुठी। ऐं पहिरियों दफ़ो असां मतिलबु त एतिरे वक़्तु सखर जेल में जेको गॾु हूंदा हुआसीं हिक हुन में पॉलिटिकल वार्ड में थोरे अरसे जे लाइ, उनखां पोइ पहिरियों दफ़ो वरी हुयो त असांजी जेका असां ॿियनि सां मेल मिलाप थियो कैदियुनि सां उते। सो सुबुह जो उथियासीं। ज़ाहिर आहे त जेल में उथण जा हिकिड़ा पंहिंजा मुक़ररु टाइम हूंदा आहिनि। तव्हां देरि सुम्हण वारा हुजो, सवेर जाॻण वारा हुजो, को फ़र्क़ु कोन थो पए, सभु उथिया, नाश्तो वाश्तो कयोसीं। पोइ चऊं त हाणे तव्हांखे जेको आहे सो न वठी वेंदा जेको आहे न पंहिंजो इहो सुबुह जो सवेर मतिलबु त। सो असांखे वठी विया ऐं पंहिंजो कुझु छोकिरनि पंहिंजो कयो, रोइनि पिया, मतिलबु त उहे नंढा छोकिरा हुया, पीपल्स पार्टी जा ई हुया, रोइनि पिया त असां न वेंदासीं। ऐं नंढड़नि केसनि में हुया अलाए छा, पर हू टीपू वारा ऐं हाईजेकर्स जेके हुआ उन्हनि खे कराची जे करे सुञाणींदा हुया, उन्हनि जा नाला ॾेई छॾिया हुए। ख़ैर असांखे ॿाहिरि कढी आया उते ऐं असांखे हथ कढ़ियूं, असांखे ॾंडा ॿेड़ियूं लाथऊं असांजूं, हथ कड़ियुनि में असांखे वठी आया। यानी ॿिन्ही हथनि में, मूंखे बि हथ कड़ी ऐं अली अदर शाह खे बि हथ कड़ी असांखे वठी आया, विहारियो। सो उते जेको आहे असां जीअं गाॾीअ में आयासीं त ॾिठोसीं त शाह मोहम्मद शाह वेठो आहे। हाणे छा, ऐं शाह मोहम्मद शाह जेल मां आज़ादु थी वियो हुयो। 3-4 ही कैदी हुयो ई न न कैदी हुयो, पर एसि ताईं बि हुयो जॾहिं हुननि हाईजेकिंग कई। पर ही 2-3 ॾींहं जेके निगोसिएशन्स रहियूं न, पर हिन में क़ैद में न हो, क़ैद में न हो। हुन वक़्तु माना 3-4 ॾींहं अॻ में रिहा थी चुको हुयो। ओॾे भाणोट मां खणी आयासीं हिनखे, चई मां सुतो पियो हुउसि जेको आहे सो घर हुयो उतां जेको आहे न गेले खणी आया मूंखे। सो ख़ैर हुन ॿुधायो त मुंहिंजो नालो बि हुयो ऐं खणी आया जेको आहे न पंहिंजो। सो असल में हू आहे त घणा दोस्त चवनि था त असांजा नाला हुया पर असां न वियासीं। ऐं उहो ईअं था ॿुधाइनि ॼण जेको आहे सो पंहिंजो तमामु वॾो जेको आहे सो हिकिड़ो तबिको कैदियुनि में मुड़ुसु माण्हू हुजनि जेको आहे सो इनकार करे छॾो, न विया, ॿिया भाड़िया हुया जेके आहिनि से न पंहिंजो विया।
सो अहिड़ी का ॻाल्हि कान हुई उहो हुयो त जेको आहे सो पंहिंजो उन्हनि जे हाईजेकर्स जे दरमियान ऐं गवर्नमेंट जे हाणे हिन में दरमियान सिंधी घणा? सिंधी यार असां टे ई हुयासीं मुंहिंजे ख़्याल में सिंधी टे ई हुयासीं असां ऐं अकरम सिंधी ॻाल्हाए थो? अकरम न एतिरी कोन ॻाल्हाईंदो हुयो उअं ई त हाणे एतिरी त मसरूफ़ ॻाल्हाईंदो हुयो न मतिलबु एतिरी त मसरूफ़ ॻाल्हाईंदो सिंधी थोरी मतिलबु छाकाणि त माना निज सिंधी तव्हां टे हुआ? निज सिंधी असां टे आहे मूंखे जेसि ताईं हाणे तव्हां सेंट्रल जेल मां सिधो आयो? हिकिड़ो सलीम सूमरो नालो हुयो छोकिरे जो, हा, उहो बि सिंधी हुयो DSF जो। पर मतिलबु त उहो हुयो कराची जो ॼावो, कराची ॼावल हुयो त उहो उर्दू ॻाल्हाईंदो हुयो या उनजा दोस्ती बि उर्दू स्पीकिंग सां हुई त महसूसु न थींदो हुयो त उहो को सिंधी आहे या कीअं आहे न, पर सिंधी हुयो उहो छोकिरो जेको आहे न। वहाब सिद्दीकी बि हुयो जर्नलिस्ट जेको हुयो पंहिंजो अमन कढंदो हुयो न छा, अलफतेह ऐं मयार रिसाले जो एडिटर। हा उनजो हिन जो अॼु जो मेयर जेको आहे हुनजो वालिद इहो न अथई मुंहिंजे ख़्याल में। न, इहो ई आहे मुर्तज़ा वहाब। इन जो आहे? हा, वहाब सिद्दीकी जो पुटु, इन जी घरवारी फौजिया, उहा गुज़ारी वई MNA पीपल्स पार्टी जी। हा न छाकाणि मां पुछियो आहे त उहो को ॿियो हुयो? न सर, न इहो। अच्छा इहो हुयो छा? छो त हिनखे नीदरलैंड में मिली हुई असाइलम, हितां पंहिंजो सीरिया में जॾहिं हलियो न त उन खां पोइ स्वीडन आयो हो, उते स्वीडन में मुलाक़ात हिकिड़े दोस्त वटि आयो हो, सो मुंहिंजी थियसि मुलाक़ात जेको आहे। ब्राइट मैन जी, ब्राइट, वेरी ब्राइट ऐं तमामु सुठो ऐं पंहिंजो ब्रिलियंट प्रोग्रेस माण्हू ऐं ह्यूमनिस्ट हिकिड़ो। सो बहरहाल उहो बि असां सां हुयो। सो हाणे पंजाब खां बि अचणा हुया जेके आहिनि न कुझु दोस्त जेके असां सां हलणा, ऐं उन्हनि में हिकिड़ो जेको प्रोमिनेंट हिकिड़ो एस्पेक्ट हिन जो इहो हुयो त ही जेके कैदी हिननि घुराया अल ज़ुल्फ़कार जे मुतालबो जेको कयो, उन में को हिकु पार्टी जा न हुया, पीपल्स पार्टी जा न हुया या अल ज़ुल्फ़कार जा सिर्फ़ु न हुया, मुख़्तलिफ़ पार्टी। हाणे मिसाल असांजो को तालुक़ु कोन हुयो अल ज़ुल्फ़कार सां, को तालुक़ु कोन हुयो, असांजो पीपल्स पार्टी सां तालुक़ु न हुयो, वहाब त कंहिं पार्टी में बि न, वहाब कंहिं पार्टी में बि न हुयो, ही वॉज सिंपली अ जर्नलिस्ट। हा, प्रोग्रेसिव। हा, प्रोग्रेसिव। पर उन जे बरक्स वारी पीपल्स पार्टी जा बि हुया ऐं इवन पीपल्स पार्टी जो जनरल सेक्रेटरी उन वक़्तु शायदि जेको डॉक्टर गुलाम सेन हुयो उहो बि हुयो, उनखे बि वठी आया। ऐं ॿिया पंहिंजो पीपल्स स्टूडेंट्स फेडरेशन जा पंजाब जा टे छोकिरा हुया, आज़म चौधरी हुयो, आसिफ़ भट्ट हुयो हिकिड़े जो नालो, ॿियो चीमा तारक बशीर चीमा, अॼुकल्ह शायदि ही पंहिंजो हिन सां आहे, मुंहिंजे ख़्याल में त इहो ई आहे शायदि जेको आहे न, जेको चौधरी ज़ौरलाई जो पुटु चौधरी जो नालो छा आहे, उन सां उन पार्टी सां गॾु आहे मुंहिंजे ख़्याल में। सो इहे मतिलबु त टे इहे हुया स्टूडेंट ऐं इहे प्रोमिनेंट स्टूडेंट हुया पंजाब जा, पंजाब यूनिवर्सिटीअ में को मतिलबु त झेड़ा ॿेड़ा कयां जमियत वारनि सां, जमियत जी गुंडागर्दी हुई न काफ़ी, मतिलबु त पंजाब यूनिवर्सिटी में सो ही टे छोकिरा हुया जेके हिननि सां मुहाड़ो अटकाईंदासीं, उहे बि हुया। मज़दूर किसान पार्टी जा बि कुझु फ्रंटियर खां हिकु अधु हुया, हिकिड़े जो नालो मूंखे अचे थो, हुनजो अजीब नालो हुयो, उनजो नालो हुयो मोहम्मद हुसैन नशा, मोहम्मद हुसैन नशा, उहो बि हुयो, ऐं हिकु अधु ॿिया बि हुया, पर फ्रंटियर खां बि हुया। बलूचिस्तान मां को कोन हुयो, पर सिंध मां हुया, पंजाब मां हुया ऐं पंहिंजो इहो। सो हाणे इहे जेसि ताईं अचनि त असांजो जहाज़ हले, असांखे जहाज़ में, अच्छा जहाज़ में पहिरियों असांखे हिननि इहो कयो त जेको आहे पंहिंजो हथकड़ी में त खणी आया, उते हिकिड़ो कर्नल हुयो जेको इंचार्ज हुयो, हाणे हुन चयो त हीअ ॻाल्हि हीअ आहे त तव्हां आहियो कैदी, तव्हांखे ऐं पाकिस्तान जे सरज़मीन ते आहियो ऐं हितां पाकिस्तान मतिलबु त PI जे जहाज़ में वेठा आहियो, PI जहाज़ में पिया मोकिलिनि न असांखे, PI जहाज़ में था तव्हां वञो त लिहाज़ा टोकन तौरु तव्हां पाकिस्तान में आहियो ऐं पाकिस्तान जा कैदी आहियो, इवन जहाज़ में आहियो। हाणे तव्हांखे हथकड़ियूं कोन था हणूं, तव्हांखे जेको आहे न पंहिंजो डोरियूं था ॿधूं, ईअं जेको आहे न ईअं मिलाई जेको आहे ॿधूं। सो टिनि जेको आहे सो
सीट हुई हीअं सो उते मां लिहदर शाह ऐं पंहिंजो शाह मोहम्मद शाह वेठासीं। असांखे ईअं मिड़ई ॿधी विया आहिनि न साईं। ईअं कंदे त हेॾां वरी डॉक्टर गुलाम सेन साहिबु आयो, नारा लॻी विया, पीपल्स पार्टी जा काफ़ी हुया जेको आहे सो जीअं भुट्टो हे हो। साईं डॉक्टर गुलाम सेन जेको आहे सो तकरीर शुरू करे छॾी। सो यानी धमकियूं ॾियणु शुरू कयईं त जेको आहे सो ये न समझो हम कोई टेररिस्ट नहीं हैं, हम जो है वो सियासी लोग हैं और हम जो है वो जा रहे हैं, वापस आने के लिए आएंगे और आपके साथ हिसाब करेंगे, ये करेंगे वो करेंगे। सो हाणे उते हू कर्नल जेको इंचार्ज हुयो थोरो इरिटेट पियो थिए ऐं जेको आहे कमांडोज़ जी जेका आहे न, हाणे मुंहिंजे ख़्याल में त प्रिज़नर्स खां घणा त कमांडोज़ पिया हीअं घुमनि न उते पंहिंजो हिन में रो में ॿियनि असांखे विहारे छॾियऊं बाक़ी ईअं वरा। एतिरे में वरी ही टे जेके आहिनि नौजवान हुया जेके पंहिंजो PSF वारा नंढी उमिरि जा नंढी उमिरि वारा, मतिलबु त असांजी उमिरि हुया पर नंढा पंहिंजो बहादुर छोकिरा हुया, इहे पहुता। उन्हनि वरी पंहिंजो हिकिड़ो पंहिंजो उन्हनि सां वेड़ कमांडो सां शुरू करे ॾिनी, तव्हां हिते छो आयो, ऐं लिटरली हाथापाई थी वई। ऐं हू कमांडोज़ हुया ट्रेंड हुया, हुननि जेको आहे सो हीअं करे उछलाइनि हेठि जेको आहे सो। पोइ पंहिंजो कर्नल आयो, चई हाणे असां फ़ैसिलो कयो आहे त तव्हांखे जेको आहे रसियुनि जे बजाए तव्हांखे हथकड़नि में मोकिलिबो, छाकाणि त हीउ जहाज़ असांजो आहे ऐं पाकिस्तान में तव्हां आहियो सरज़मीन में, जेसि ताईं वञी तव्हां कंहिं ॿिए हुन ते लैंड कयो तव्हांखे हाणे हथकड़नि। हिते साईं वरी डॉक्टर गुलाम सेन जेको आहे न पंहिंजो उथी बीठो त करणु शुरू कयो। सो ख़ैर मतिलबु त उहो पोइ चयूं त जेको आहे सो हाणे भला थोरो वेट कयो, हथकड़ियूं वरी घुरायूं, हथकड़ियुनि जो ॾिसूं पिया त जेको आहे संदूकूं भरे आया। सो हाणे चई त संदूकूं हणो या वरी वापसि हलो। हाणे डॉक्टर साहिबु जेको आहे सो न पंहिंजो मौक़िफ़ खे तब्दील कयो। चई ठीकु आहे, हम जो है वो इतने बुज़दिल नहीं हैं, हम जो है वो जा रहे हैं लेकिन हम अपने लिए नहीं जा रहे हैं, हम उनके लिए जा रहे हैं जो मुसाफिर वहाँ फंसे हुए हैं जहाज़ में, हमारे भाई हैं वो भी पाकिस्तानी हैं, हम उनको बच्चों को औरतों को मर्दों को उनको छुड़ाने के लिए जा रहे हैं। तो डॉक्टर साहब जॾहिं इहा तकरीर कई त पोइ जेके पंहिंजो कैदी हुया ऐं ज़ाहिर आहे त अक्सरियत हुन में पीपल्स पार्टी वारनि जी पंहिंजो माठ थिया, पर पोइ हिननि हथकड़ी खंज़ीरनि असांखे हईं जेका आहे न पंहिंजो फ़ौजियुनि असांखे हथकड़ी हईं ऐं असांखे मोकिलियऊं जहाज़ खे। मतिलबु त 3-4 कलाक टाइम जेको हुनजे उॾण जो हुयो उनखां 3-4 कलाक लेट थी वियासीं असां। ऐं ॿी तव्हांखे ॿुधायां त जहाज़ असल में जेका डील थी हुई उन मुताबिक़ सीरिया न वञिणो हुयो, जहाज़ वञिणो हुयो लिबिया। कर्नल कज़ाफ़ी जेको आहे एक्सेप्ट कयो, डील इहा थी त कर्नल कज़ाफ़ी वटि वेंदा कैदी ऐं उते लिबिया में उन्हनि खे एक्सेप्ट कयो वेंदो। होॾां पोइ सीरिया में जेके कैदी पंहिंजो आहिनि जहाज़ में, टीपू वारनि जेको जहाज़ अॻुवा कयो आहे उन्हनि खे उतां जेको आहे सो आज़ादु कयो वेंदो। न पर हीअ त चवनि था त अवल काबुल वञिणो उतां पोइ उन इजाज़त न ॾिनी त पोइ लिबिया विया। न, काबुल में असल में ॿियो ड्रामो थियो न, हीउ काबुल खणी विया जहाज़ खे। हा, उते पंहिंजो असल में ही नेगोशिएशन थिए पई न, तमामु टफ नेगोशिएशन थिए पई, पर उन में मतिलबु त अफ़गान हुकूमत हुई, थोरी घणी सपोर्ट त हुई, उन खां सवाइ जेको आहे सो हू पंहिंजो हुते न पिया रही सघनि। ऐं ज़ाहिर आहे त हाईजेकर्स जो जेको जहाज़ हुयो हुते उन्हनि जी सिक्योरिटी त मतिलबु त हुई, रशियन्स बि हुया हुते, अफ़गान कामरेड बि हुया उन्हनि जे हुन में हुई पंहिंजो उन खां। पर मतिलबु त जेको आहे सो हिननि उन दौरान हिकिड़ो को सेक्रेटरी हुयो, फ़ौजी हुयो, मेजर हुयो, ADC जेको तारिक रहीम, भुट्टे साहिब ADC हुयो, तारिक रहीम, सो उनखे हिननि मारे ऐं पंहिंजो हेठि उछले छॾियो, लाश हेठि उछलायूं। सो उन खे पोइ रशियन्स खे बि ऑकवर्ड लॻो, छो त जेको आहे सो हुननि जे लाइ हिकिड़ो त वार हले पई, ॿियो सिर्फ़ु दुनिया या मुल्कनि जे दरमियान जेके राब्ता थींदा आहिनि उहे सिर्फ़ु जंग जा रिश्ता त न हूंदा आहिनि न, जंग हलंदे बि तव्हांखे डिप्लोमेटिक महाज़न ते बि जेको आहे विहणो पवंदो आहे न। ॿियो तव्हां हिकिड़ी डील थियल आहे त उन में तव्हां ही ब्रीच कई। हा, ब्रीच कई ऐं मतिलबु त हिकिड़ो ऑफेंस त आहे न, मतिलबु त हिकिड़ो सिविलियन खे मारणु जेको आहे, ऐं उहो अहिड़ो सिविलियन खे मारणु जेको तव्हांजे मुकमिल रहमो करम ते आहे, मतिलबु त इहो।
सो उन्हनि उनखे अफ़गान हुकूमत बि ऐं रशियन्स जेके सलाहकार उन्हनि जा हुआ रशियन्स हुई फ़ौज रशियन मौजूदु हुई न अफ़गानिस्तान उन्हनि जो इहो हुयो त उन्हनि सम्झो त हीउ ठीकु न आहे पोइ उन्हनि खे चऊं त हाणे तव्हां हितां हलिया वञो ऐं हुननि ई अरेंज कयो हिननि जो वरी होॾां पंहिंजो सीरिया ॾे बि न सीरिया जहाज़ मोकिले छॾियऊं दमश्क सो कुझु ॾींहंनि खां पोइ हीअ दमश्क हलिया विया उते दमश्क में हुया सो डील हाणे जेका थी त इहा थी त क़ैदी वेंदा जेका आहे लिबिया पोइ उते बिन गाज़ी एयरपोर्ट ते लहंदा जॾहिं ऐं पंहिंजो लिबियन गवर्नमेंट जे हवाले थींदा उनखां पोइ हिननि क़ैदियुनि खे हेॾां आज़ादु कयो सो हाणे असां पहुतासीं वञी उते लिबिया में ऐं बिन गाज़ी एयरपोर्ट ते असांजो जहाज़ चकर हणणु शुरू थियो PIA जो जहाज़ हुयो अच्छा न पंहिंजो हीउ हुयो सॉरी मां थोरो हिन जहाज़ PIA वारे असांखे अलेपो में छॾियो अलेपो मां पोइ ॿियो जहाज़ वरितोसीं उहो सीरियन जहाज़ हुयो उन में चढ़ी असांखे लिबिया वञिणो हुयो सो उते असांजूं पोइ हथ कड़ियूं खोड़ियूं अलेपो एयरपोर्ट ते हलब में सो असां जॾहिं उते चकर हणणु शुरू कयो पंहिंजो हिन बिन गाज़ी एयरपोर्ट जे मथां त थोरो एक्स्ट्रा ऑर्डिनरी घणो वक़्तु उन चकर काटण दार शुरू करणु छो त थोरो घणो हुयो तजुर्बो त एॾो जहाज़ चकर न काटींदो आहे लैंडिंग करणु हुन में न सो पोइ पंहिंजो नर्स हुई हिकिड़ी नर्स न इहा पंहिंजो छा चवंदा आहिनि स्टीवर्डेस हुई एयर होस्टेस उहा लंघे पई मूं न पुछो त हीउ छा जेको आहे सो न पंहिंजो सो चयईं त हीउ मामिलो हीअं आहे त कर्नल कज़ाफ़ी साहब तव्हांखे वठण खां जेको आहे इनकार करे छॾियो आहे सो हीअ जेके बि जहाज़ चकर हयां पे इहो पंहिंजो हिकिड़ी कॉन्वर्सेशन पे हली सीरियन गवर्नमेंट ऐं पंहिंजो लिबियन गवर्नमेंट जा हाणे सीरियन गवर्नमेंट एग्री कयो आहे हिन ते अचण जो ऐं तव्हां सीरिया वेंदव हाणे पंहिंजो जेको आहे न सीरिया वठी हलंदासीं तव्हांखे सीरियन ई हुया उहो जहाज़ बि सीरियन ई हुयो सीरिया हलंदासीं डमास्कस पर मसइलो इहो आहे त जेको आहे सो हितां सीरिया हलण जेतिरो तेल ई कोन्हे जहाज़ में सो असांखे पंहिंजो जेको नज़दीकी आहे उहो आहे ग्रीस जो जेको आहे न एथेंस एयरपोर्ट उते हली असां जेको आहे तेल भराईंदासीं पोइ उतां जेको आहे सो डमास्कस हलंदा सो ख़ैर इहो चकर बि हयोसीं असां उते साईं उते पंहिंजो पहुतासीं ज़ाहिर त लैंड त करिणो हुयो हुनखे एथेंस एयरपोर्ट ते तेल वठिणो हुयो त लैंड करिणो हो जहाज़ सो ॾिठोसीं खिड़कियुनि खां त उहो पंहिंजो जेको आहे सो सॼी मिलिट्री पुलिस चौकीअ में हिकिड़ो मख़सूस पंहिंजो एयर स्ट्रिप हुयो उन ते लाथऊं असांखे उते ई जेको आहे सो तेल ॾिनऊं टैंकियूं भरे आया हुन में वॾियूं जेको आहे सो पंहिंजो ट्रकनि वारियूं टैंकियूं उन्हनि मां जहाज़ भरे ॾिनो पोइ असां उतां उॾी अचे पहुतासीं राति जो पहुतासीं मतिलबु त तक़रीबन 12 कलाक खनि असांखे लॻा राति जो 10-11 बजे असां पहुतासीं अचे सो उते सीरिया जो जेको हो एयरपोर्ट हुयो उन ते ई होटल हुयो ऐं बल्कि उनखे हू फंदकुल मतार पिया चवनि फंदकुल मतार एयरपोर्ट होटल मतिलबु त उन में असांखे वञी रहायूं